नाज़रीन जीअं त चवंदा आहिनि त जोड़ा आसमान ते ठहंदा आहिनि पर के वरी अहिड़े माण्हू बि आहिनि जेके चवंदा आहिनि त जोड़ा दर्जन जी दुकान ते ठहंदा आहिनि पर अॼु हिकु हैरत अंगेज़ ॻाल्हि थी वई आहे त हिकिड़ो अहिड़ो प्रेमी जोड़ो असांजे साम्हूं आयो आहे जंहिं उन उमिरि में अची करे प्यार जो परणो कयो आहे जंहिं उमिरि में माण्हू क़ब्रिस्तान जा ॾस पुछाईंदा आहिनि ऐं हिननि प्यार जो परणो कयो आहे। जी हा, मासी गुलां जेका पाण 60 साल खां मथे जी उमिरि जी आहे ऐं उन पाण खां 5 साल नंढे हिकिड़े हमराह सां शादी कई आहे ऐं उहे प्यार जो परणो कयो आहे। अचो त हिननि खां पुछूं था त इहो प्यार जो परणो हिननि कीअं कयो। मासी गुलां सभ खां पहिरियां इहो ॿुधायो त हिन लेसूड़े मुहांडे खे तव्हां पहिरियों दफ़ो किथे ॾिठो? अब ॻाल्हि ॿुधो, हे पियो जॻहनि जो मिस्त्री आहे, असांजे घर वारनि जी जाइ पई ठहे। ॿुधाई हे पियो हुते सिरनि जी अॾावत करे पियो हेॾे हेॾे मूंखे ॾिसे ताड़े मां पंहिंजे घर में घुमां पई। पोइ मां जो ॾिनोमांसि त हे बेहया आहे, हीअं जो भूंडो ॾिनोमांसि मुंहं में त पियो ॾिसे भूंडे ॾे, पियो ॾिसे भुजे ॾे। मां चयो त अॼोके दौर में को कंहिंसां सचो न आहे, मोबाइल जी कूड़ी मोहबत आहे, फेसबुक वारी। हेड़ो आशिक़ त मूंखे ज़िंदगीअ में न मिलंदो, हिन खां सवाइ मूंखे केरु प्यारु ॾींदो। अच्छा इहो ॿुधायो त तव्हां भला हिन उमिरि में अची करे शादी कई आहे, प्यार जो परणो कयो आहे, एतिरी उमिरि तव्हां किथे आंदी? तव्हां अॻु में छो न शादी कई? अहिड़ो माण्हू को अॻु में छो न ॻोल्हियो तव्हां जो अॻु में ही न मिलियो तव्हांखे, हिन उमिरि में अची मिलियो? इहो तव्हांखे ॿुधायो। अॻु में मुंहिंजी हिकिड़ी शादी थियल हुई दई, उहो कुराड़ो जेको वीचारो हो उन ख़ुदकशी कई। उन ख़ुदकुशी कई, उन ख़ुदकुशी जो कारण कहिड़ो हुयो? उन ख़ुदकुशीअ जो कारण इहो त मूंखे औलाद न पई शे, इन जे करे तव्हां हाणे सोचियो त प्यार जो परणो कजे। प्यार जो परणो। अच्छा साईं इहो ॿुधायो त तव्हांजो नालो छा आहे? असल में मुंहिंजो नालो वाङण खान आहे, मां जॻहियुनि जो उस्ताद ऐं कारीगर आहियां। अच्छा जॻह जा माना राज़ा आहियो तव्हां? ठीकु आहे। जॾहिं मां जॻह ठाहियां पोइ मूंखे फिर हथ में आई, जॾहिं हीअ जो ॾिसां ईअं पाड़े में ॾिसां त इहे बाक़ाइदे जो जेको आहे त भित ते छिड़ा पई थपे। हिन जो थियण थपण जो स्टाइल, हिन जो अंदाज़ जेको आहे मुंहिंजी दिलि में घिरी वियो। मां दिलि में ईअं सोचियो त शादी कंदुमि त हिन सां कंदुसि। पर मासी गुलां जो चवणु आहे त हिन बुजो फिट करे रखियो, तव्हां मुंहुं खणी आयो अॻिते हुन में अची करे हयो। हा, मां वरी ईअं सम्झो त हे बुजो नथी थिए, मूंखे थी चयो त 5 ॾींहंनि खां पोइ मां तोसां परणो कंदुमि। तव्हां माना इहो इशारो सम्झो? इशारो सम्झो। अच्छा भला इहो ॿुधायो त तव्हां ही गुलाब जो गुल हथ में खणी बीठा आहियो ऐं इहो शायदि तोहफ़े तौरु खणी आया हो पंहिंजी मां बाक़ाइदे घरवारी खणी बीठो आहियां। अच्छा भला इहो ॿुधायो त वैलेंटाइन डे त अञा परे आहे, उहो त न आहे, 14 फरवरी ते मल्हाइबो आहे। तव्हां अॼु ई गुलाब जो गुल ॾियो था पंहिंजी हिन प्रेमिका खे? साईं प्यार जो तोहफ़ो आहे, कहिड़े बि टाइम हिन जो वक़्तु को टाइम मुक़ररु न हूंदा, हे मां प्यार जो हिनखे तोहफ़ो थो ॾियां। माशाल्लाह। अच्छा इहो ॿुधायो त माना तव्हांखे बि इहा पसंदि आई, एॾी पसंदि आई जो तव्हां बि हिन सां हा करे छॾी शादीअ जो? सच पुछो मूंखे एॾी प्यारी आहे, एॾी प्यारी आहे। हाणे टियों ॾींहुं मूंखे ख़बर छा पई चए मुंहिंजे लाइ आइस्क्रीम मलाई वठी आहे। मां चयो मुंहिंजी प्यारी आइस्क्रीम मलाई त थधी आहे, या 2 टी कढी करे ऐं पोइ तूं खाईंजांइ। मां हिनजे ॾंदनि जो ख़्यालु थो कयां। हूअं साईं तव्हांखे बि वात में हिकिड़ो ई ॾंदु न आहे। नाज़रीन ईअं थो लॻे ॼणो भित मां कोई विंडो एसी पटे वियो आहे, पर पोइ बि हिन मुहांडे खे हिननि पसंदि कयो। मासी गुलां सलाम आहे तव्हांजी ज़रूरत खे, सलाम आहे तव्हांजे हौसले खे जो तव्हां हिन उमिरि में अची करे पोइ बि हिननि सां शादी कई। अॻु में बि तव्हांजी शादी थियल आहे? साईं शादी मुंहिंजूं 3-4 थियल हुयूं, जेको आहे वीचारियूं प्याला करे वयूं। बाक़ी अहिड़ो इश्क मां चवां थी तारे खे बि लिखियो हूंदो। तव्हां वॾा वॾा किसा हूंदा, लैला मजनू, ससुई पुनियूं, हीर रांझा, पर हे जोड़ी मां चवां जाॾे बि वञो न माण्हू लामतनि जो तोक आहे साईं। वाह वाह, माना हाणे तव्हां मिसिस सही चवंदा आहिनि त लैला रंग दी काली नहीं, मेरी बेबा गुलां दी अख नहीं ॾिसण वारी। छा था सम्झो हाणे तव्हां मुस्तक़बिल क़रीब में औलाद जो को आसरो आहे? न साईं, मालिक राज़ी थिए त देरि आहे। या अहिड़ो महबूब मिले त मूंखे लॻे थो 6-7 पुट ॿिया बि थींदा। तव्हांजो छा प्रोग्राम आहे? मुंहिंजो प्रोग्राम इहो आहे त मुंहिंजो मनसूबाबंदी थियल आहे, औलाद खां अथसि आंगूठो। अच्छा साईं इहो ॿुधायो त नओं शादीशुदा जोड़ो जेको हूंदो आहे, तव्हां जीअं प्रेमी जोड़ो आहियो त नओं शादीशुदा जोड़ो हनीमून लाइ वेंदो आहे कॾहिं ॿाहिरि किथे, कुझु प्यार जा पल गुज़ारण जे लाइ, प्यार जूं घड़ियूं गुज़ारण जे लाइ तव्हांजो छा प्रोग्राम आहे? तव्हां हनीमून मल्हाइण जे लाइ कहिड़े क़ब्रिस्तान वेंदव? हा साईं, वेंदासीं असां बाको वेंदासीं। बाकू मीन्स तुर्की वेंदव तव्हां हेॾे? मां चवांसि थी भान सईदाबाद हल। भान सईदाबाद? भान सईदाबाद एॾे बोर्ड जी हालत लॻी पई आहे वॾी, एॾे मेड़ ॾे केन छा त ॿुढा पिया आहिनि, ओॾे वञी ॿुढी मरंदव छा? न साईं, ॿुढी मरण जो हाली त प्रोग्राम न आहे, पर हिन सां मोहबत आहे। ॿुढी मारींदी बि तभी मूंखे क़बूल आहे। वाह वाह
माना तव्हांखे ही क़बूल आहे बाक़ाइदे क़बूल आहे 3 दफ़ा चयो त मैं क़बूल आहे अञा बा कहिड़ी तांगी मलियासीं कहिड़ो मोकारो कयासीं क़बूल त कयो में न माना तव्हां हिन मां ख़ुशि आहियो हा मां ख़ुशि आहियां ॾाढी ख़ुशि आहियां ऐं घर जो कमुकार बि हे थो करे पियो असली वात सां पोचूं थो हणे ॾंद भॻल अथसि न अच्छा। हा पाणीअ जूं गुरड़ियूं भरे हीअं करे पोचूं थो हणे साईं मां असुल में चकर इहो आहे त मां जेको आहे त बोरची बि भलो आहियां थांव बि मलींदो आहियां हे हो सभु कुझु माने खे कमुकार कान बि ईमान सां मूंखे प्यारी आहे न पोइ तव्हां ओसारे जा कारीगर आहियो जॻहनि जा कारीगर आहियो कम ते न वेंदव न साईं कम ते मां वेंदो आहियां त ईअं न आहे त मां रुॻो जुमे ते छुटी कंदो आहियां बाक़ी जेको बि कमाईंदो सभु असुल ईअं करे ईंदे हथ तिरी खे हिते रखंदो आहे कम ते कीअं न वेंदो न वञे त मोचड़ा हणांसि बहरहाल असांजी दुआ आहे त तव्हां प्यार सां गुज़ारियो जेका बि ज़िंदगी तव्हांजी बची आहे 2-3 ॾींहं उहा प्यार सां गुज़रे त भलो आहे थोरो असांखे तव्हां ॾेखारियो त प्यार जो इज़हार तव्हां कीअं कयो हुयो इहो थोरो नाज़रीन खे असांखे ॾेखारियो तव्हां हिक ॿिए सां प्यार जो इज़हार पहिरियां तव्हां कयो या हिननि कयो न साईं पहिरियों जेको आहे त उहो मिसाल मां आई लव यू न चयोमांसि मां हे करे हे त गुल आहे भले गुल में तोहफ़ो ॾींदा आहिनि मां गोभी जो गुल ॾिनोमांसि मां हे ॾेई करे मां चयो सुबुह जो तयारु करे मुंहिंजे लाइ जीअं जो सिर रखे पियो न मां छेणा पई थिए पिया छेणा जो थिए पिया पई त हे जो हेॾे मॾे वाजाए पियो त मां थोरी इज़त वारी ज़ाइफ़ा गैरत वारी मां जो हीअं बुजो टंगियोमांसि त हे जीअं जो लथो आयो कलाक ॾेढ खां पोइ मां बुजो झलियूं बीठी हुअसि पोइ हिन जो कोई ॾिठो बुजे में उतां भित तां टपो ॾेई जो सिधो आयो मुंहिंजे साम्हूं जो आयो त चयमि अहिड़ी मोहबत न मिलंदी पोइ इहे अखियूं अखियुनि में पाए भाकुर मोहबत कीअं कबी आहे मोहबत हीअं कबी आहे मोहबत हीअं कबी असांजी मोहबत ईअं थी वई ॼण असांखे ख़बर ई न पई जॾहिं मां हिनखे ॾिठमि न साहब असुल छा ॿुधायां साहब इहे झुड़ थी आहे कारा ककड़ थी आहे बरसाति टिंगी पई पोइ मां दिलि में सोचियमि त मां शादी कंदमि त हिन महबूब सां कंदमि हिन सुहिणे सां कंदमि अलाह ॾाढो ठराम मरां बेगारी में ॿुॾी मरां पोइ ते तव्हांजी छा कन्वर्सेशन थी इहो थोरो ॿुधायो ॻाल्हायो मां इहो चयोमांसि मुंहिंजी तोसां दिलि आहे वरी बुजो न वरी तव मले जांगी मले जेको बि करे इश्क आहे न बाबा छा कयूं पोइ मां चयो त हेड़े दौर में मोहबत अहिड़ी ॿी नथी मिली सघे ऐं वरी मूंखे ॿियो मुड़ुस बि न को सवाइ न मिली सघे थो पोइ मां चयोमांसि गुला ईअं रुलण खां मिटनि माइटनि कराइण खां इहा दांगी मौत को इहा भली आहे क़बूल आहे तव्हां बि ख़ुशि आहियो हिन में अञा ताईं ख़ुशि आहियां साईं जी अब अॼु मां थोरी टंग बंग खां माज़ूर आहे थोरी जंगनि में सूर आहे गोॾनि में छड़ो मां सब्ज़ी मंडी गाॾे में वेही ढुकायांसि नी तॾहिं बि गंज कमाईंदसि जी त पोइ हाणे तव्हां छा था सम्झो तव्हांजी एंड कीअं थींदी साईं एंड माना तबी मूंखे क़बूल आहे मुंहिंजी दिलि आहे इश्क आहे मोहबत आहे इन सां हे भली मुंहिंजो तव मलींदी मुंहिंजो मखारो कंदी बि न मुंहिंजो महबूब आहे ऐं इहो पहिरियों दफ़ो हूंदो नाज़रीन जो तए खे केरु तव मलींदो जान ॾिठो त हिननि ॿिन्हिनि जो पाण में केतिरो प्यार आहे सही चवंदा आहिनि त दिलि हुअणा चाहिदा जवान उमिरि अची की रखी आहे सो हिननि उमिरि खे न ॾिठो हिननि प्यार खे ॾिठो प्यार जेको ज़िंदाबाद आहे कहिड़ी बि उमिरि में थी सघे थो कैमरामैन नवीद सोलंकी सां गॾु अलाए कहिड़ो रिपोर्टर मासी गुलां जो घरु